बिशाह नेशनल हाईवे मोटरवे पुलिस इंस्पेक्टर जनरल सुल्तान अली ख्वाजा, एडिशनल इंस्पेक्टर जनरल साउथ रीजन मुनीर अहमद शेख, जोनल कमांडर साउथ जोन जावेद अली मेहर, ओवर सेक्टर कमांडर कासिम इफ्तिखार वड़ाइज सखरन जे हुकुम ते ओवरलोड गाॾियुनि खे ब्रीफ कयो वियो ऐं लोडिंग गाॾियुनि जा कांटा एक्टिव थी चुका आहिनि। जंहिं बि गाॾी जो ओवरलोड हूंदो उन ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदियूं। इन मौक़े ते एडमिन ऑफिसर बेट सिकंदर, इंस्पेक्टर अरबाब अली ज़रदारी मीडिया खे ॿुधाए त नेशनल हाईवे मोटरवे पुलिस जे IG सुल्तान अली ख्वाजा जे हुकुम ते सख़्तीअ सां अमल कराए रहिया आहियूं। अगरि जेको बि हिन ते अमल न कंदो उन ख़िलाफ़ भरपूर कार्रवाई कई वेंदी ऐं ड्राइवरनि जे मालिकनि ख़िलाफ़ FIR दर्ज कयूं वेंदियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।